बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खीर खे असां टहिकण लाइ चुल्हि ते रखियो आहे। जॾहिं खीर में हिकु टहिको अचे ओसि ताईं असां ॿ टे फ़ोटा कुटे था रखूं। पोइ इहे कुटियल फ़ोटा खीर में शामिलु कंदासूं ऐं उन सां गॾु शामिलु कंदासूं सयूं। मैदे जूं आहिनि, मैदे जूं सयूं। अगरि अटे जूं आहिनि त उहे बि इस्तेमालु करे सघो था, या निशास्ते जूं ठहियल आहिनि त उहे बि इस्तेमालु करे सघो था। जॾहिं सयूं ऐं खीर खे टहिको अचे ऐं कुझु खाटो थिए खीर, त उन में शामिलु कंदासूं खंडु। पोइ मिलाए 2 टहिका अचण ताईं चुल्हि ते छॾे ॾींदासूं। हाणे खंडु ॻरी चुकी आहे ऐं 2 टे टहिका बची चुका आहिनि। शामिलु कंदासूं चुटकी लूण जी ऐं ड्राई फ्रूट मिलाए। पोइ विझंदासूं एसेंस, वनीला एसेंस जा 2 टे फुड़ा। हाणे असां गैस बंदि करे छॾींदासूं ऐं सयुनि खे मिलाईंदासूं। ॾिसो केॾियूं छिटियूं आहिनि, पर ही छिटियूं न आहिनि। जॾहिं थधियूं थींदियूं त काफ़ी घाटियूं थी वेंदियूं। थधे थियण लाइ असां हिन खे हिकु बाउल में विझी ऐं मथां पिस्ता बादाम विझी फ्रिज में रखे छॾींदासूं। थधे थियण खां पोइ तमामु मज़ेदार थींदियूं, पर ही गरम बि मज़ेदार आहिनि।